बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जीअं त कल्ह असां हिकु नौजवान पढ़ियल लिखियल नौजवान रोशन अली जी क्लिप हलाईसीं, जंहिंमें हिन वीडियो में चयो त मूंखे 5-6 हज़ार रुपया खपनि जेके साइकिल खे रिपेयर कराइणो आहे। पोइ हुन वीडियो हलण बाद कुझु दोस्तनि दुबई खां सऊदी खां हिकिड़े 5,000 रुपया मोकिलिया ऐं ॿिए 3,000 रुपया मोकिलिया। जीअं त अॼु असां रोशन अली जे हवाले कंदासीं। रोशन अली हे पूरा 8,000 रुपया अथव, हे ॻणियो, हे 5,000, हे 6, हे 7, हे 8,000। नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त जीअं ॿियनि दोस्तनि त अमानत ॾिनी, असां रोशन अली जे हवाले कईसीं ऐं हाणे कुझु भंड चौक जे दोस्तनि अलाह वारनि कंहिं रोशन अली जी मदद कई आहे। डॉक्टर असांजो हबीब रहमान जेको लाशारी साहिबु आहे, उन खे 5,000 रुपया उन्हनि ॾिना आहिनि, उहे बि रोशन अली जे हवाले कयूं था। ऐं पंहिंजो रोशन अली ही पैसा ॻण, ही 5,000 रुपया अथई, चङा पैसा आहिनि। 5,000। नाज़रीन, ही भंड चौक जे दोस्तनि बि कुझु इन ग़रीब जी हेल्प कई इन साइकिल जे लाइ, जेके रोशन अली जे हवाले कयासीं। हाणे जंहिं तुंहिंजी ही जेकी हेल्प कई आहे साइकिल जे लाइ, उन्हनि जे लाइ मां त चवंदुसि साईं असांजे लाइ थोरी दुआ बि थी वञे। बसि साईं, अलाह जी दुआ थी तव्हांखे बि, ऐं तव्हां जेको आहे जेकी हेल्प कराई आहे उन्हनि जो नालो त न आहे खणणो, छो जो ख़ुदा वास्ते जेके हेल्प कंदा आहिनि त उन्हनि जो नालो न आहे खणणो। बाक़ी इहो आहे त मां चवंदुसि त साइकिल अञा वधीक जेको आहे नई मिली वञे हा त बहितर आहे, हिन सां कमु थी वेंदो। अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जी बि महिरबानी ऐं तव्हांजी बि वधीक वधीक। असांजी महिरबानी न आहे, असांखे दुआ खपे ऐं अल्लाह पाक उन्हनि खे बि अजुर ॾींदो। तव्हांखे ख़ुशि कंदो इंशाअल्लाह, ऐं अॻिते बि तव्हांखे इंशाअल्लाह इन कम जी तौफ़ीक़ ॾींदो। महिरबानी। हिन पैगाम ज़रिए असां वस वारनि खे जेके अल्लाह ऐं अल्लाह जी रज़ा ख़ातिर कंहिंजी मदद करणु चाहिनि था, पंहिंजे सवाब ख़ातिर, त महिरबानी करे हिन वेचारे खे जे नई साइकिल वठी ॾींदा त ॾाढो हिन ग़रीब जो गुज़र सफ़र सुठो थी वेंदो। ॿियो न आहे, हिकु त माज़ूर आहे ऐं हलाइण में हिन खे हथनि में ॾाढी तकलीफ़ थी रही। हाणे हिन खे रिपेयर जा हल मिली विया, पर 6 महीननि में 7 महीननि खां बाद में ॿी साइकिल जी वरी इहा हालत थी सघे थी। ख़ुदा वस वारनि खे इहा अपील कंदासीं त हिन खे नई साइकिल जे मिली वञे त तव्हांजो महिरबानी थींदी। ख़ुदा हाफ़िज़।